ये पियो थो। दादाणी साहब हींअर पंहिंजा लिखियल किताब असांखे ॾेखारे रहिया आहिनि। तृष्णा शाइरी आहे। हे कहिड़े साल में भाऊ छपियो आहे किताब? 2014 में। ऐं पूर पटे विया कहिड़े साल जो आहे? 2019। ऐं हीअ त ॾिठोसीं किन खे सूर किन खे पूर। ऐं तव्हां ॿियो कुझु ॻोल्हे रहिया आहियो लॻे थो, ॻोल्हे लहो भले त असांजी युवा पीढ़ीअ खे ॾेखारियूं साहित्य। इहो कहिड़े सन में आयो? तव्हां बि विसरी विया हींअर। हीअ तव्हांजी हिंदीअ जूं 2018 कहाणियूं आहिनि या पोयम्स आहिनि? पोएम्स आहिनि। हलो तव्हांखे ॾाढियूं ॾाढियूं वाधायूं। तव्हांजा ॿ किताब हिन में ॿिया खुटनि था हींअर। तव्हांजा 6 किताब पब्लिश आहिनि, पर ॻोल्हा कंदासीं। हिकिड़ो मिली वियो, ॾेखारियो इहो छा ॻोल्हियो अथव। ॿियो तव्हां भला हिंदीअ जो बि साहित्य पढ़ो छा? हिंदी साहित्य में बि रुचि आहे तव्हांजी? अच्छा, हा। कंवर राम साहब खे पढ़ो था? गुरुमुखी बि तव्हां ॼाणो छा? गुरुमुखी ॼाणो पर हिंदी में लिखियलु आहे। हिंदीअ में लिखियलु आहे। हीअ तव्हां महापुरुषनि जा संदेश, हिकिड़ी किताब तव्हां वटि डॉक्टर दयाल आशा जी आहे नोबल हार्ट्स। ऐं ॿी ॾिसूं था हींअर त हिकिड़ी असांजो आसूदो लछवाणी भोपाल जो लेखक, हुनजी सुहिणो सुपिनो। ऐं शंकर मंछाणी साहब जी जीवन प्रसंग। ऐं उभरियूं अखड़ियूं कहिड़े ईयर जी अथव? 2018। तव्हांखे ॾाढियूं ॾाढियूं वाधायूं। अॼु तव्हांजे साहित्य सां असांजो परिचय थियो। NCPSL जे तरफ़ां 1 लाख रुपया इनाम मिलियो आहे। हिकिड़ो 2017। हा, 2017 NCPSL जे तरफ़ां हा 1 लाख रुपया इनाम मिलियो आहे। उभरियूं अखड़ियुनि ते मिलियो न? हा, वाधायूं तव्हांखे ॾाढियूं। ऐं गज़ल ई लिखियलु आहे हिन में। ऐं मज़े जी ॻाल्हि त ॾिसो, समतुक तव्हां चयो, पर हे जेके किन खे सूर किन खे पूर, इहा बि 2021 जो आहे। ऐं इन में बि तव्हां गज़ल लफ़्ज़ लिखियो आहे ऐं इहो ॾिसण में अचे थो। पर तव्हां हाणे जेको नेक्स्ट तव्हांजो किताब ईंदो, मूंखे लॻे थो तव्हां ज़रूरु समतुक लिखंदव। बिल्कुलु 100%। हिन ॻाल्हि लाइ तव्हांजी महिरबानी। थैंक यू।